अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? उमेद करियां थो तव्हां ॾांहुं कुल ख़ैरु हूंदो ऐं असां ॾांहुं कुल ख़ैरु आहे। इहा अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अव्हां वटि हींअर हिन वक़्तु कहिड़े फसल जी पोखाई हले पई। असां वटि क़ैनोला ऐं सनफ्लावर जी पोखाई हले पई ऐं अव्हां कमेंट में बिल्कुलु ज़रूरु राय ॾींदा त अव्हां ॿिए कहिड़े फसल जी तयारी करे रहिया। जेकॾहिं तव्हांखे असांजो यूट्यूब चैनल पसंदि अचे त महिरबानी करे असांजे वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर ज़रूरु कंदा। लख लख महिरबानी।